पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, इहा ॿोलीअ वारनि खे नथी चए त तोखे घर में विहारींदुसि। इहा ॿोलीअ वारे खे थी चए तूं त मुंहिंजे अखि में आहे। छा आहे उहो, छो आहे अखि में? ग्लोबलाइज़ेशन छड़ो टर्म आहे, ॻाल्हि आहे, जुमिलो आहे, कंहिं चयो? ग्लोबलाइज़ेशन जो मक़सदु इहो आहे त जापान में डॉक्टर सोहागतो जेकॾहिं जापानी ॿोलीअ में लेक्चर थो पियो ॾे ऐं जेकॾहिं नवाबशाह में हिकिड़ो सिंधी छोकिरो उनजो लेक्चर खोले थो त उनखे शिकिल सुवाल थो जो नज़र अचेसि, आवाज़ सिंधीअ में अचेसि। ट्रांसक्राइब छड़ो न हूंदो, उहो रियल टाइम आवाज़ तव्हांजे ॿोलीअ जो हूंदो। ईअं ई जेकॾहिं डॉक्टर सैयद अमीर अली शाह साहब ते सिंधीअ में ॻाल्हाईंदो ऐं तव्हां सां सिंधी ॿोलीअ जे लोक ॾाहप ते जेकॾहिं ॻाल्हाए त इटलीअ जो हिकिड़ो माण्हू कीअं सम्झे त सिंध में फलाणो माण्हू सिंधी लोक ॾाहप कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे, थींदी सॼे इंसान ज़ात जी हिक ई मूड़ी आहे जंहिंखे सभ जो सभु चवंदा मुंहिंजी आहे। त उन्हनि खे कीअं हुनखे इटली ॿोलीअ में थींदी मशीन करे ॾींदी, हलंदो आवाज़ साईं अमीर अली शाह जो ई। मूं ईअं जीअं तेलुगु फिल्मूं ॾिठियूं न अथव यार, पुष्पा जो ॾिठी अथव, हे ॾिठियूं न अथव छा? हाणे त चप चोरींदा पर तव्हां त हिंदीअ में ॿुधंदा हो। 7 ॿोलियुनि में था ठाहिनि, 6 ॿोलियुनि में था। हींअर पान इंडिया जेको तस्वुर ठहियो आहे उते फिल्म इंडस्ट्री में, लफ़्ज़ इस्तेमाल था कनि। पान इंडिया मूवी कहिड़ी आहे? पान इंडिया वॾी बिज़नेस कंदी। मूवी कहिड़ी आहे? मोनो इंडिया। टर्म अथव वाहे हिक ॿोलीअ में ठही आहे त उनजो सिनेमा जो ग्रास आउटरीच घटिजी थो वञे त सॼे दुनिया जी जेका ॾाहप आहे उनजो आउटरीच उन्हनि खे फैलाइणो आहे, 8 अरब माण्हुनि ताईं माण्हुनि खे पहुचाइणो आहे। त डॉक्टर खुलू छा थो चए? ई केरु ठाहींदो सिस्टम्स? तव्हां ठाहींदो। ऐं तव्हांजे लाइ मां अॼु कहिड़ो उहो नथो तव्हांखे चाहियां, तव्हांखे मां हिरायां नथो, तव्हांखे मां पुशअप बि नथो कयां। मां तव्हांखे ख़बरी थो पियो ॾियां त 5 सालनि में तव्हां हिक ॿिए में इन शइ जे लाइ फ़िक्रमंद न हूंदो त मूंखे रोज़गार कहिड़ो मिलंदो, इन में हूंदो त यार इहा शइ पढ़ां या मुंहिंजो जवाब बहितर हुजे हा, इन ते तव्हां पछताईंदव, इन ते न पछताईंदव त मूंखे नौकिरी हूंदी या न। नौकिरी जो मसइलो ई ख़तमु थियण वारो अथव। सॼे दुनिया में नौकिरीअ जो लफ़्ज़ टुटण हुया न अॻे, ख़िदमत में जनाब फैज़ वारे साईं ॿियो छा ईअं हुयो? दरख़्वास्त ईअं लिखंदासीं न, हेठो कंदा तव्हांजो फर्मा बरदार, पूछो आहे फर्मा बरदार मुंहिंजो मां रहियो अच्छा। फर्मा बरदार कंहिंजी थींदी आहे? हाणे ऑफिशियली सॼी दुनिया में थियो त यूएस मोस्ट ओबीडियंटली, छाजो ओबीडियंटली? गुलाम दौरा छा? सिंसियरली खुलूस सां त जीअं ॿोलियूं जे इहे मटिजनि थियूं तीअं रवैया मटिजनि, नौकिरियूं दुनिया में ख़तमु थियण वारियूं अथव। इहा मां खुली ॻाल्हि कयो न, कम निकिरण वारा। अॼु सरकारी इदारनि में वञो त तव्हांखे 98% माण्हू नौकिरी कंदड़ मिलंदा, 2% कमु कंदड़ मिलंदा। मोकालो तॾहिं थियो आहे सोसाइटी में, कम करण वारा न आहिनि, नौकिरियूं जाम।